अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे, दिलि वारनि खे, सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं पंजाबेरी, जेको ही बैकग्राउंड में ही हली रहियो आहे ड्रामो। इन जो नेक्स्ट एपिसोड जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं नंढड़ी वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंजाबी ड्रामे जे हाणे अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिठो त जंहिंमें सांवल पंहिंजे सौट खे कुटको ॾिनो हुनजे घर में ई, चई तूं न क्लियर करे थो ॻाल्हि, न दुश्मन जे साम्हूं तूं साबित करे सघे थो त मुंहिंजे भाउ शामिर खे रुंडे वारनि ऐं जाबर वारनि मारियो आहे। तव्हां ॾिठो त सिकू खे बि चुंग ॾेई छॾी गुलशेर, जेको वञी चाकर खान सां अटकियो। चाकर खान खे चई मुंहिंजे भाउ जो कातिल तूं भॼाए छॾियो आहे, अगरि तूं उहो न पकिड़े ॾिनो मां पाण पकिड़े उन जो पलांद कंदुसि। हाणे इहो रुंडे वारनि वॾी शैतानी कई आहे ऐं सिकू हाणे बाहि ॿारींदो। सिकू जेको आहे घटि न कंदो दोस्तों, छो त सिकू खे हाणे ख़बर पइजी वई आहे चाकर खान वटि वाक़ई कासिम कोन आहे, कासिम फ़रार थी चुको आहे। हाणे ड्रामे में ज़बरदस्त मोड़ अचण वारो आहे, बहितरीन मां बहितरीन अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। वीडियो सुठी लॻी त लाइक शेयर सब्सक्राइब करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।